सनी चावला के रिक्वेस्ट जेकी थियल आहे मेन जेको आहे न असांखे लाल साईं झूले साईं जो जेको न पंहिंजे आवाज़ सां शब्द तव्हांखे ॿुधाईंदो। लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल ओ आयो लाल झूलेलाल ओ जोतिन वारो झूलेलाल ओ जोतिन वारो झूलेलाल ओ ॾींहंनि वारो झूलेलाल ओ जिथे किथे झूलेलाल ओ जाॾे काॾे झूलेलाल ओ रेड़की गोठ नाए अदा ओ रेड़की शहर नाए अदा रेड़की नालो नाए अदा रेड़की मुल्क नाए शेर भी कूड़ा गोठ भी कूड़ा कूड़ो सजो चकरिया सच्चे साईं जी सच्ची आ दुनिया सौदो साईं जो सचो आ। पाकिस्तान में जेके हिंदू सिंगर हूंदा नी तो असांजा वॾड़ा जेके ई हुया उहे लड़की सां वेंदा हुया। सही थियो असां हुन सां गॾु वेंदा हुयासीं। ठीक मां त जीअं शब्द गायो भगत साहब जो त कीअं नचंदो ऐं कीअं टपंदो ऐं अच्छा उन महिल साईं मूंखे भाकुर पातो त साईं मूंखे तुंहिंजो आवाज़ प्यारो पोइ उन महिल खां मुंहिंजी माना दिलि थी त माना मां गायां। पेरे पवंदी थान चवंदी सा पेरे पवंदी थान चवंदी सा। हाय फ्रेंड्स, जय श्री राम, नमस्ते, सचो सतराम, वाहेगुरु, जय झूलेलाल। जीअं त जेकी बि मुंहिंजी सिंध जी ऑडियंस आहे मां हिन टाइम पंहिंजे ॾेरकी शहर में आहियां। अॼु जी वीडियो में मां तव्हांखे ॾेखारींदुमि त असांजे पाकिस्तान में जेके हिंदू सिंगर हूंदा नी तो काफ़ी मूंखे ऑडियंस चवनि था त असांखे कहिड़ो हिकु हिंदू जेको न हिकु सिंगर असांखे मुंहिंजो इंटरव्यू ॾेखारियो, गॾु कोई संत जो कोई शब्द बि गॾु ॾेखारियो। त इन जे करे मां हिन टाइम आहियां ॾेरकी शहर में। मुंहिंजो दोस्त आहे ॾेरकी शहर में हिकु सनी चावला जेको हिकिड़ो भगत बि आहे ऐं रड़की साहिब ऐं पूरे हिंद ऐं सिंध में मशहूर भी है। तो अज उनको थोड़ा लाइफ के बारे में पूछता थे सनी चावला को ऐं गॾोगॾु साईं जो साईं रड़की साहिब साईं सतराम दास साहिब जो हिकु शब्द भी पुछंदासीं ऐं साईं झूलेलाल साहिब जो भी शब्द ॿुधंदासीं। त मुंहिंजी वीडियो सां तव्हां जुड़िया रहंदो। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो मां सनी चावला जो जेको न घर में आहियां। त सनी चावला सजन खां परे सचो सतराम। सचो त जय झूलेलाल। जय झूलेलाल। अच्छा सनी चावला, मां जेको व्लॉग ठाहियां थो न त मुंहिंजी ऑडियंस काफ़ी जेको आहे न हिंद सिंध को जुड़ी वई आहे सिंध जी। त सिंध सां सिंध धरती सां ॾाढो सुठो प्यारु कंदी आहे ऐं उन्हनि खे सिंधी मुंहिंजी व्लॉग्स सिंधी लाइफ स्टाइल ॾाढा वणनि था। त मूंखे काफ़ी ऑडियंस चवनि पिया त असांखे सिंध जे अंदरि जेको हिंदू पंहिंजो सिंगर आहे कोई उनजो असांखे लाइफ स्टाइल ॿुधायो, उनजो गीत असांखे ॿुधायो, शब्द ॿुधायो। ऐं सॼनि खां पहिरियों तव्हां पंहिंजो नालो पहिरियों पाण ई ॿुधाइजो। मुंहिंजो नालो भगत सनी चावला आहे। सही सही, तव्हां ॿुधाइजो तव्हांजो सॼनि खां पहिरियों ॿुधाइजो कीअं शौक़ु जाॻियो सिंगिंग में। इहो साईं असांजा शुरू खां जेको आहे असांजा वॾड़ा जेके ई हुया उहे लड़की सां वेंदा हुया। सही थियो, असां हुन सां गॾु वेंदा हुयासीं। ठीकु थियो, ठीकु आहे। त हुते माना भक्ति हलंदी हुई, आरती साहिब थींदी हुई, मतिलबु उन आरती साहिब में वेंदा हुआसीं। भगत जेके ई हूंदा हुया हुते ॻाईंदा हुया। ठीकु आहे। त हिकु चकर मां हुते शब्द चयो हुयो। सही थियो, मां नंढड़ो चयो हुयो, मां चवण मां ॻाए ॾिसां, अलाए मां ॻाए सघंदुमि अलाए न ॻाए सघंदुमि। छो जो एॾी पब्लिक वेठी हुई हुते, लखे जी तादाद हूंदी आहे रड़की साहिब में, आरती साहिब में, या मेलो हुजे या कुझु हुजे। सही आहे। त हुते मां हिकिड़ो नंढड़ो शब्द चयो त साईं मां सां भाकुर पातो। साईं साधराम साईं साधराम साहिब जन मां सां भाकुर कहिड़े सन जी ॻाल्हि करो पिया तव्हां? इहा साईं मूंखे इन ॻाल्हि खे ईअं सम्झो 2004 या 5 जी ॻाल्हि हूंदी। 4 या 5 जी ॻाल्हि। हा, ओके थियो। 4 या 5 जी ॻाल्हि हूंदी। ओके थियो। त मां हुते जीअं शब्द गायो भगत साहिब जो त कीअं नचंदो ऐं कीअं टपंदो ऐं अच्छा उन महिल साईं मूंखे भाकुर पातो त साईं मूंखे तुंहिंजो आवाज़ प्यारो पोइ उन महिल खां मुंहिंजी माना दिलि थी त माना मां गायां। भगत कंवरराम जे शब्द सां तव्हांखे माना साईं जी माना चाहत थी वई। हा, माना मां साईं मूंखे चवनि पिया माना आवाज़ बि सुठो आहे, तूं ॻाईंदो छो न? बसि आसीस करो, रहमत करो, ॻाईंदासीं। पोइ उहो पहिरीं भक्ति जेकी जरवार साहिब में मेलो हुयो भगत साहिब जो। सही आहे। उते ॻायोसीं त उते ॾाढी मौज थी, सभिनी खे पसंदि आई। पोइ इन करे जेको न शुरूआत हुतां ई शुरू थी 2004-5 में। हा, पोइ शुरूआत हुते ई शुरू थी। सनी असांखे जेको न सिर्फ़ु इन व्लॉग में असांखे 2 शब्द हिकिड़ो ॿुधाइजो, हिकु रड़की साहिब जो, हिकिड़ो साईं झूलेलाल साहिब जो। छो त मुंहिंजी ऑडियंस साईं झूलेलाल साहिब बि ॾाढी जुड़ियल आहे। त तव्हांजी आवाज़ सां साईं सची सतराम साहिब जो बि शब्द बि असांखे खपे ऐं साईं झूलेलाल साहिब जो बि खपे। त हलो असांखे ॿाहिरि जेको न तव्हां वटि पंहिंजो बाजो बि आहे न, उन ते असांखे जेको न हिकिड़ो शब्द ॿुधायो, पोइ तव्हांखे जेको न वीडियो असां एंड कंदासीं। ठीकु आहे। ठीकु आहे साईं। फ्रेंड्स, हाणे हलो तव्हांखे न सनी चावला जो शब्द तव्हांखे ॿुधायूं था।
नालो नाए अदा रड़की मुल्क नाए सचे सज दुनिया वो रड़की गोट नाए अदा वो रड़की शहर नाए अदा रड़की नालो नाए अदा रड़की मुल्क नाए सचे सज दुनिया शेर भी कूड़ा गोठ भी कूड़ा कूड़ो सजो चकरिया शेर भी कूड़ा गोठ भी कूड़ा कूड़ो सजो चकरिया सच्चे साईं जी सच्ची आ दुनिया सौदो साईं जो सचो आ सच्चे साईं जी सच्ची आ दुनिया सौदो साईं जो सचो आ सच्चे साईं जी रड़की निराली कई अचन ता सवाली ओ सच्चे साईं जी रड़की निराली कई अचन ता सवाली झोलियूं भरजन आसियूं अगजन राम रिझाइन धमाली झोलियूं भरजन आसियूं अगजन राम रिझाइन धमाली लड़की गोट नाए अदा लड़की शहर नाए अदा लड़की नालो नाए अदा लड़की मुल्क नाए सजे सज दुनिया रंजीत सागर लड़की जो आयो दुनिया उनखां भुली वई सजे सज दुनिया हो लड़की गोट नाए अदा लड़की शेर नाए अदा लड़की नालो नाए अदा लड़की मुल्क नाए सच्चे सजी दुनिया सतराम दास साहिब की जय। पेरे पवंदी सान चवंदी सा पेरे पवंदी सान चवंदी सा सही बनरात बमोर में हो पेरे पंधेड़ो करे वनी शीस धरे पेरे पंधेड़ो करे वनी शीस धरे देवरी चुमा सतराम जी देवरी चुमा सतराम जी पेरे पंधेड़ो करे वनी शीस धरे पेरे पंधेड़ो करे वनी शीस धरे देवरी चुमा सतराम जी देवरी चुमा सतराम जी पेरे पंधेड़ो करे आस अंदर में दर्शन श्यामा भलो भलो भलो
फ्रेंड्स तव्हां ॾिठो हुए सनी चावला जो हिकु शब्द त सनी चावला खे रिक्वेस्ट जेकी थियल आहे मेन जेको आहे न असांखे लाल साईं झूले साईं जो जेको न पंहिंजे आवाज़ सां शब्द तव्हांखे ॿुधाईंदो त ॾिसजो तव्हां सनी चावला जी लाल साईं जी झूलेलाल साईं जी जेकी न छा हिकिड़ो गीत ॿुधाईंदो ज़रूरु तव्हां उहो बि ॿुधिजो। लाल झूले 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 लाल आयो लाल झूले लाल आयो लाल झूले लाल आयो लाल ओ लाल झूले 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 लाल ओ आयो लाल झूले लाल आयो लाल ओ आयो लाल ओ आयो लाल झूलेलाल ओ जोतिन वारो झूलेलाल ओ जोतिन वारो झूलेलाल ओ ॾींहंन वारो झूलेलाल ओ जिथे किथे झूलेलाल ओ जाॾे काॾे झूलेलाल ओ रड़की वारो झूलेलाल ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सब चओ लाल झूले लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले ओ झूले 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 लाल झूले ओ झूले लाल झूले ओ झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल जमाती जो सभई झूलेलाल आयो लाल सबे चो झूलेलाल। अच्छा फ्रेंड्स तव्हां ॾिठो हूंदो ही हुयो सनी चावला जंहिं सुरीली आवाज़ में हिकिड़ो असांखे ॿ शब्द ॿुधाया रेडकी साहिब जो भगत साहिब जो ऐं झूलेलाल साहिब जो। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी वीडियो ऐं किथां किथां तव्हां ॾिसी रहिया उहो बि ॿुधाइजो। असां सनी चावला खे बि बंडल ऑफ थैंक्स चवंदासीं जो असांखे टाइम कढी करे न असांखे जेको न ॿ शब्द ॿुधाई। फ्रेंड्स ही हुयो असांजो डेरकी जो सनी चावला। ॿुधाइजो तव्हांखे वीडियो कीअं लॻी त उनजे लिए कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो खे ज़रूरु वधि में वधि शेयर बि कजो। त उनजे लाइ फ्रेंड्स मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। बाय बाय जय झूलेलाल सचो सतराम वाहेगुरु।